केड़ी से पर भली न सके हेरा बादशाह पीर जी हवेली मस्जिद मदरसे जे पानी भरण वारो साईं शेख सलामत मुगल भी बादशाह रहमतुल्लाह अलैह पे आयो मशकूम भरे वे जो आयो सवे शागिर्द परेशान बेटार साईं जी मुठ मुबारक हिया पान वेजा आया अर्ज कयूं मुर्शिद करीम अज छा गाला शागिर्द खामोश आवां जी मुठ बंदा छा गाला साईं फरमायो अज मुझो हिकड़ो सवाल आ ये सब मोकल करे गोठ पिया वजन साल पूरो थियो आ मां जे हिन खां इम्तिहान कोन वरतो आ हिकड़ो सवाल पियो कया त मुंहिंजी मुठ में कहिड़ी शइ बंदा प्यारा मुसलमान भाइरो शेख सलामत मुगल बीर बादशाह मशकूर रखी पानी जो अर्ज के सुनो वो हे बुझाए न सके नहीं तो न हिनन मां अन्या ते को बि आपले कोन तो बुझाए छे मुगल बीर बादशाह अर्ज को सके फकीर के इजाजत पर मां को कोशिश प्यारा मुसलमान भाइयों साईं फरमायो जनरल सवाला सभनी के मोकला जेको भले साईं मुगल बीर बादशाह रहमतुल्लाह अलैह साईं वाला केड़ी बोले शुरू अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों साईं फरमायो सवाल चंदला तो के भी इजाजत साईं मुगल बीर बादशाह रहमतुल्लाह अलैह मथे न्यारो हेठ न्यारो हेडा न्यारो पीछे निहारो पान अर्ज कई मुर्शिद रब न भुलाए तमाम मच्छी जो बच्चो खणी वणो से मुठ खोली मच्छी जो बच्चो खणी फरमाए मोर बीर हे इल्म किथा आयो तू तो पढ़ियो भी नहीं अर्ज की सोच तो दस्तगीर जी जड़ जी तुझी ड्यूटी दी तो ये चाचा हाजी वाला की ड्यूटी दी दस्तगीर सा यारी भला यार ही कया या ड्यूटी आ दस्तगीर जी सही दस्तगीर बादशाह इन्हनि जे लाइ फरमायो अहिड़ो मुंहिंजो मुरीद बेईमान थी ईमान सां लालाणो कंदो ईमान ते ख़ात्मो थींदो से मुगल बीर बादशाह रहमतुल्लाह अलैह अर्ज कयो क़िबला तुंहिंजी मटन भरण जे करे तुझे आस्थाने जी खिदमत जे करे रब एतरो नवाजो आ तू मथे निहार तो ला मकान ते नजर हली वई जा शय जिते रब ठाही आ तो उते रखी हुई हेठ निहार तहत सरा ते मुझी नजर वई हर शय जिते रब ठाहे रखी आ उते हुई तीन जिस्म में निहार हर जाए हर शय जिते आ उते आ समुंड में निहार ते हिकड़ी मच्छी आ उन जो फेरो कदे हेडा थी हेडा थी पक पक के समझम इन मच्छी जो तो बच्चो खड़ा या दस्तगीर जे कर जी गुलामी जो फायदो मच्छन भरण जो फायदो तैयारी कर खर्च कर देगो लाल मानो फराए बादशाह पीर जो शान बुधरन या घट ड्यूटी ना घट ड्यूटी ना यार ही मारी जब तुझे कया रिज़्क़ में बरकत तुझे पया
यार ही मारे जन तुझे कैया रिज़्क़ में बरकत धन जे पैया परवा पंजूना हेल नहूना परवा पंजूना हेल नहूना आई दे चीज़ा छोना अमीर तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जारे बर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू आने साईं जाने शान मौलानी किसे मुगल भी ना हाने असां वारी तू छड हाने वञ पंहिंजे आबाई इलाइक़े जाती शहर उते वञी मुंहिंजो कादरी सिलसिलो हलंदो साईं फरमासी आऊं त नंढो आयो हाणे अला पवंदुसि बुकुल अॼु बि चइजो हाजी साईं वारी दरगाह जे अॻियां पथर पियो वॾो कारो हाणे तो वरी पेती में बंदि करायो अॻे इहे ॿाहिरि न हुओ उन में एक आंगलियों कुलाम छोजो निशान साईं बादशाह पीर उन पत्थर में उन आंगलियों मांगो विझी ये जो लोडे उछलायो तो जाती शहर में किन साईं फरमायो मुगल में हाणे पक्का ही छड जेका मच्छी जो बच्चो लिखी न थो सघे उन खां दस्तगीर जो हेॾो सारो पत्थर कीअं लिखंदो मजी ॻोल्हे प्यारा मुसलमान भाइरो पोइ साईं मुगल पीर बादशाह जाती जे शहर में आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो फैज़ जा चरिया पलटाए तॾहिं बादशाह पीर जी ख़िदमत गुज़ार मट भरण वारो जो इहो शान आहे संदसि शान हिया मुरीदी ला तख़फ़ मुंहिंजा मुरीद टिच न लोॾे जे आसमान जो सायो ज़मीन ते आहे ईअं मां दस्तगीर जो सायो मुर्शिद जई जो दस्तगीर जंहिंखे लहर न लोनो आ जिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोनो चोरन खे अब्दाल बनाए ओझा किनरा क्यों बख्शाए ओझा किनरा क्यों बख्शाए जेके सैयद जी आऊं पीर तंहिंखे लहर न लोनो आ मुर्शिद जई जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोनो यार ही मारे करण सवाबा दुश्मन लाए ही चियरे अजाबा दुश्मन लाए ही चियरे अजाबा जंग मिस्रू विराया खीर तंहिंखे लहर न लोनो आ मुर्शिद जई जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोनो शफी मोहम्मद शाद सदाए पूरन शन बगदाद घुराए शफी मोहम्मद शाद सदाए पूरन शन बगदाद घुराए जो जीलानिया पीर तंहिंखे लहर न लोनो आ मुर्शिद जई जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोनो अल्लाह जी मुझी हाज़िर दस्तगीर जे सदके अल्लाह को दुखियो ॾींहुं न ॾिसो वेरा वध हूंदो आबाद हूंदो सदाई हाणे उची पियो सलात सलाम पढ़ंदो पियो साईं जो यारहीं शरीफ़ जो लंगर मूंखे नसीब या नबी
या हबीब सलाम अलैका अलैका सलवातुल्लाह मुस्तफा मदनी भलारा बेकसम जा भर झलारा खालिक अकबर जा प्यारा ये जमायत परती थई सुहारा या नबी सलाम रसूल या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह। दोस्तों आखिरी वक्त का माँ पी जो अदब एहतराम कयो वॾा ॿार नियाणियूं घर से गुज़ारियूं भेणुनि जा हक़ अदा कयो ग़रीबनि मिस्कीननि सां भलो हलो अहिड़ो अख़लाक धारियो अहिड़े अख़लाक सां ज़िंदगी गुज़ारे हितां वञो जो खणण वारा चवनि त हाय हाय हितां लॾड़ो खणी लालण लॾींदा पिया वञो प्यारा पहिरीं नाता छिनियो पाड़ो छॾींदा पिया वञो खिलायो छॾनि से सेज रुआरे हलिया मिठा मोर माण्हू अॼु विसारे हलिया दोस्तों ऐं जॾहिं मदीने वारे साईं दस्तगीर सां गॾु वठो न त सभु पीर दुनिया जा चवनि त जहिड़ो मुर्शिद आहे कहिड़ा मुरीद मदीने वाले साईं सां गॾु बीहूं त सभु नबी चवनि उन्हनि जी उम्मतूं त जहिड़ो घोट आहे या अल्लाह या अॼु कोई प्रोग्राम जन बि प्रोग्राम करायो आहे उन्हनि जे पारां कबूल जिन अची यारहीं शरीफ़ जे प्रोग्राम खे सीखारियो आहे आबाद कयो उन्हनि खे घरनि बचनि ॿारनि सुठो आबाद जन हीअ यारहीं मलाई आहे उनजे रिज़्क़ रोज़ियुनि में ॿीड़ियूं पटियूं बरकतूं शिफ़ाऊं अता फ़रमा बीमारियुनि मुसीबतुनि आफ़तुनि शामतुनि बलाउनि खां बचाए हीअ जेका जमायत आई आहे जेका हिननि जा पेर हुजनि उन ख़ैर जे दिलि जूं मुरादूं पूरियूं फरमा अॼोके यारहीं शरीफ़ जो सवाबु आमना जे लाल जी बारगाह खां हज़रत गौस पाक जी बारगाह में पहुचा ॿिन्ही हस्तियुनि जे सदके इहो सवाबु जुमला मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात सभिनी जे दरबार में शामिल या हय्यू या क़य्यूम जेके बीमारनि खे शिफ़ा या अल्लाह जेके बेरोज़गारनि जी हलाल रोज़ी में बरकत मुंहिंजा मालिक साईं जेके गुज़ारे विया उन्हनि जी बख़्शिश साईं मुर्शिद साईं नूर मोहम्मद शाह जीलानी दामत बरकातुल आलिया वाले जो सफ़र आसान रुकावट दूर फरमा आसानी सां काफ़िले समेत अची मुंहिंजा मालिक साईं चाचा हाजी वाले खे आबाद फरमा सदर ख़ानदान पोता घर थड़ सब आबाद फरमा इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना शफीना मुहम्मद सब पंहिंजी पंहिंजी जान